सिक श्रद्धा सा प्रभु जी चरणन में प्रार्थना कयूं दातार। हे प्रभु सर्व सात संगत तांजे चरणन में पंहिंजी हाजिरी लगाई आ। अपार कृपा करुणा दया तहांजी सदा अनुभव थे। सर्व सात संगत जो तन मन निरोग रहे, दीर्घायु मिले, सदा प्रसन्नता आनंद जी प्राप्ति थे। भक्ति सुख शांति समृद्धि जो वास रहे। हृदय में तहांजे चरणन जो निवास रहे दातार। सर्व सात संगत जी श्रद्धा ए विश्वास जी रक्षा कयो प्रभु। हे युगल सरकार न्याणिन जा भला भाग बई कुल सहेला। ॿारनि खे दीर्घ आयु सुमत विद्या जो दान बख्शो। वॾनि जी पंहिंजी हलंदी हलायो, मोथा जी न ॾेखारियो। अंत समय पंहिंजो स्मरण बख्शो। सर्व सात संगत खे सत्संग जो, कीर्तन जो, कथा जो, भक्तिअ जो परम लाभ मिले। गुरुवार महाआरती सत्संग भक्ति योग में जिन हाजिरी लगाई आ, सदा उन्हनि खे पंहिंजे कथा कीर्तन भक्ति करुणा कृपा जो एहसास करायो दातार। सब जो भलो विश्व जो कल्याण, भारत देश ते अपार कृपा। गौ माता जी धर्म जी रक्षा, सभई प्राणी सुखी वसन। अभय दान अहिंसा दान, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुख भाग भवेत्। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया स्वरूपणी नवदुर्गे जगन्मातर, प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमश्चंद्रकाय नमः। ॐ जयन्ती मंगला काली, भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरावाली माता तेरी सदा ही जय हो। जोतावाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीनदयाल दुख भंजन दुःखभञ्जन पुरन कृपा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय। ओम गोपीजन वल्लभ चरणा ॐ गोपीजनवल्लभ चरणा शरणं प्रपदे। शरणं प्रपदे। ओम गोपीजन वल्लभ चरणा ॐ गोपीजनवल्लभ चरणा शरणं प्रपदे। शरणं प्रपदे। हरि हरि ओम। ओम। ओम नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय।
ओम नमो नारायणाय ॐ नमो नारायणाय श्री कृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम ओम गम गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ओम गम गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ओम श्री साईं दुखनाशाय नमः ॐ श्री साई दुःखनाशाय नमः ओम श्री साईं दुखनाशाय नमः ॐ श्री साई दुःखनाशाय नमः जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय श्री जय हनुमान जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान श्री राम जय राम जय जय राम 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 हरि ओम हरि ओम हरि शरणम हरि शरणं हरि शरणम हरि शरणं हरि हर हरि हरि हर हरि हर हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृता मृत्योर्मुक्षीयमामृता हरि हरि ओम ओम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की बोलो तुलसी माता की जय वसुंधरा माता की गौ माता की अम्बे माता की हिंगलाज माता की नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल ताड़ियों बजाए सबई चौ झूले 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 ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मा प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः ओम नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुख शमन नमामि हरिं परम हरि ओम हरि ओम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो शशामि मा शुच वंशी विभूषितकरा नवनीयताभा पीताम्बरादरुण फलादरुष्णा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बभुवे इनके पद वंदन किए नासी विगणने बोलो भक्त वत्सल भगवान भगवान की प्रेमावतार की जय
सर्व सतगुरु भगवान श्री चंद्र महाराज, बाबा साधु राम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहब, बाबा भगत राम साहब की जय। आयो लाल सबई चो झूले। सर्व सात संगत जी अरदास कल्याण दास हरि नाम सुमरन साण करे रहन। दातार सबके प्रेम भक्ति जो दान, शुभ मनोरथ कृपा करे पूर्ण कजो। श्रद्धा विश्वास जो दान बख्शो, सब जो भलो। एकादशी भक्ति योग जागरण 17 जुलाई बुधर जे ॾींहुं देव शैनी एकादशी स्थान दरबार साहब में बाबा आनंद राम दरबार रात जो 9 खां 11। जरूर जरूर लाभ वठिजो सात संगत जी। 17 जुलाई बुधवार। अज प्रसाद सेवा कई आ कलवानी परिवार दास प्रेमचंद कलवानी जी स्मृति में। कलवानी परिवार ते सदा तहांजी करुणा कृपा मेहर आसीस रहे, भंडारा भरपूर रहन। बोलो अन्नपूर्णा माता की। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम 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 राजा राम राम राम। राम राजा राम राम राम। बोल राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम। ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम श्याम। आहा राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान बोल। ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान। काड़ी बोल सीता सीता राम बोलो सीता सीता राम। बोल सीता सीता राम बोलो सीता सीता राम राम। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। हर हर महादेव ओ प्यारे हर हर महादेव देव। हर हर महादेव प्यारे हर हर महादेव। सीता सीता राम बोलो सीता सीता राम राम। सीता सीता राम बोलो सीता सीता राम। ओ जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय गौ माता जय जय धरती माता। जय जय गौ माता जय जय धरती माता। हरि बोल अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ माँ। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। हरि बोल राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। बोलो राधे 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 राधे। आवाज जो राधे 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 श्री राधे राधे
श्री राम श्री राम मंदिर राधे 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 श्री राधे राधे अम्मा राधे राधे ओ बाबू बाबा राधे राधे भाभी मेरी भाभी साहब राधे राधे तुम्हार राधे 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 जी असां जिम वेंदा आहियूं एक्सरसाइज कंदा आहियूं त पोइ पहिरियों चवंदा आहिनि वार्म अप कयो थोरो बढ़िया उठक बैठक लॻायो रस्सी कूद कयो थोरी शरीर में बढ़िया थोड़ी गर्मी अचे ऐं पोइ बढ़िया चङी तरह वेही व्यायाम कयो तीअं सत्संग कीर्तन खां पहिरियों तव्हां बि थोरो सो वार्म अप कयो इहा ॾाढी सुठी तकनीक एक्टिवेट थी आहे कीअं तव्हां कीर्तन करायो था न त सभु कुझु असांजे सिर ते रखी छॾींदा आहियो हाणे असां चुप तव्हां ॻायो अधु असां अधु तव्हां हिकु पेर तव्हां हलो त हिकु पेर असां हलो इन में बराबरि जी मौज है चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि हरि सिमरन में आप निरंकारा भगवान जे हरि नाम जी अनंत अथा अपार महिमा आहे संतन जी वाणी श्रवण पिया कयूं त उन में ॾाढी अद्भुत उन्हनि सुंदर तरीक़े सां सम्झायो आहे संतन कि ॾिसो रामायण में 9 दोहा यानी हिकु हिकु दोहे में 10-10 चौपाइयूं बि केवल तुलसीदास महाराज राम जी जी कथा शुरू करण खां पहिरियों राम नाम जी महिमा ॿुधाई सभु नाला भगवान जा आहिनि सभिनी भगवान जे नालनि में उहो ई भगवान समायल आहिनि उहा ई शक्ति आहे त कोई न कोई नालो पकड़े वठो ऐं निरंतर उन जो असां सिमरन कयूं श्रद्धा सां जपियो विश्वास सां ओहो त सम्झो ॾाढी ॾाढी जल्दी कृपा थी वेंदी पर इन जो मतिलबु इहो बि न आहे कि बिना श्रद्धा जे जपण सां भगवान जो नाम फलदाई न थींदो आहे भागवत कथा ॿुधंदा आहियो अजाम मिल पुट पंहिंजे में श्रद्धा रखी नाम नारायण जो पुकारियो श्रद्धा नारायण भगवान में न रखियईं 8 साल जो पुट जेको खेॾेसि पियो उन में श्रद्धास त मुंहिंजो पुटु अचे मूंखे बचाए और नालो भी तो हुन नारायण पुट जो भी रखियो हो लेकिन पुट जो नालो पुट के सॾु बस नालो भगवान जो आ नारायण श्रद्धा पुट में आ तो असली नारायण भगवान रक्षा कई तो सिख श्रद्धा सां जेके भगवान जो नालो भगवान जे श्रद्धा सां जपींदा उन्हनि ते त ॾाढो जल्दी कृपा थी वेंदी चओ हरे राम कॾहिं कॾहिं असां कंफ्यूज थी वेंदा आहियूं एडी महिमा कंहिं हिकु नाले जी माण्हू ॿुधाईंदा आहिनि त चवंदा आहियूं अरे बसि असां त ॿियो नालो था जपियूं असांजे गुरू बाबा त 3 मंत्र ॾिनो आहे हिते त हिन मंत्र जी महिमा आहे न न जेको बि जपियो श्रद्धा सां जपियो निरंतर बसि हुजे तव्हां राम नाम जपियो था हेॾे कोई राधे राधे थो चए अरे त बढ़िया नालो आहे ॾाढो रस आहे राधे राधे में वरी साम्हूं मंदिर मां थी अचे त हर हर महादेव ओम नमः शिवाय जय शंभू ओंकारा अरे त भोले बाबा ॾाढा बढ़िया आहे कीअं कजे चओ हरे राम तव्हांखे जेको सुठो नालो थो जपे लॻे थो सुठो या गुरु मंत्र जेको आहे उन में श्रद्धा रखी करे जेको बि राम कृष्ण गोविंद वासुदेव ओम सभु नाला भगवान जा आहिनि चओ हरे राम गीता में श्री कृष्ण था चवनि त राम माया पदम पुराण में अर्जुन महाराज खे श्री कृष्ण भगवान राम नाम जी महिमा ॿुधाई आहे कि जेके भी धरती ते तीर्थ थींदा आहिनि उन जो स्नान राम नाम सां थी वेंदो आहे यानी श्री कृष्ण नाम सां भी थींदो आहे हाणे भेद न कजो भगवान कृष्ण पाण ई त ॿुधाइनि था एक बार कृष्ण कन्हैया लाल 20 साल 2.5 साल जा सुम पिया दाऊ जी यशोदा मैया सुम्हण खां पहिरियों उन्हनि खे कथा ॿुधाई रामायण जी कथा
रामायण जी कथा ॿुधंदे निंड अची वई। अचानक 10 मिंट में जोर सां उथी करे पुकारण लगा गुस्से में कृष्ण भगवान 2-2.5 साल में, हे लक्ष्मण काथे आ मुंहिंजो धनुष मूंखे ॾे, मां हिन रावण जी ख़बर तो वठां। सब घबराइजी विया, डुकंदी डुकंदी यशोदा मैया आई, लेकिन दाऊ जी जाॻिया त सम्झी विया, छो जो लक्ष्मण उहो ई सम्झी विया त हे पंहिंजे राम स्वरूप में अची विया आहिनि। यशोदा मैया चए पई साध कंहिं बाबा खे सॾु कयूं, झाड़ वाड़ विझायूंसि। दाऊ जी चयो मैया तूं रामायण पई ॿुधाए न त पाण खे राम सम्झी वेठो अथई। वारे वॾो पाण खे राम सम्झी वेठो आहे। हाणे वीचारा कन्हैया अखियूं हेठि करे वेठा आहिनि, ओरिजिनल राम खे ताना था मिलनि। चओ हरे राम। त हिकु ई आहे भाई, तत्व हिकु ई आहे, सभु उन जा नाला आहिनि। जीअं असांखे कोई असांजा माता पिता अलॻि नाले सां सॾु कंदा आहिनि, दोस्त यार अलॻि सां, घर वारा अलॻि, हा ॿार मम्मी पापा चवंदा आहिनि, माता पिता लाडलो पुटु चवंदा आहिनि, त छा असां सभिनी खे आवाज़ ॾींदा आहियूं? ईअं थोरी चवंदा आहियूं त हे अलॻि नाले सां थो पुकारे। मंगलू राम खे हुनजी अम्मा मंगू मंगू चवंदी, समाज मंगलू राम जी चवंदा आइए, दोस्त यार ओ मंगलू काॾे तो वञे, धर्म पत्नी चवंदी मेरा सोना, हा लेकिन मंगलू राम सम्झी वेंदो कि सभु सॾु मूंखे ई था कनि। भगवान भी चङी तरह सम्झी वेंदा आहिनि कि तव्हांजो अंतर भाव कहिड़ो आहे। कोई भी नालो पुकारियो भगवान भी सम्झी वेंदा आहिनि मूंखे ई थो सॾु करे, पोइ गोपाल जी जॻह ते गपोड़ू छो न थी वञे। लेकिन भगवान जे नाम जी अनंत महिमा आहे, अपार महिमा आहे। धरतीअ ते जेतिरा भी शुभ कर्म थींदा आहिनि हरि नाम सां मिली वेंदा आहिनि। धरतीअ ते जेतिरा भी पुण्य नक्षत्र, सम्झो था भई सूर्य ग्रहण जो स्नान थियो, जन्माष्टमीअ में वृंदावन थी वई, रामनवमीअ में अयोध्या थी वई, 3 अरब तीर्थ घणा वधीक शायदि उते अची वेंदा आहिनि श्री राम जन्मोत्सव में। लेकिन भगवान जे नाम सां, भगवान जे कथा सां उन्हनि जो भी लाभ मिली वेंदो आहे। अहिड़ी महिमा आहे। आख़िर तुलसीदास महाराज पेन तोड़े छॾी। ये जज साहब कंहिंखे फांसी ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि बस दैट्स ऑल, पोइ कलम तोड़े छॾींदा आहिनि। आख़िरी फ़ैसिलो हूंदो आहे। हाणे कलम ॿियो कुझु न लिखंदी, तुलसीदास आख़िरी लाइन लिखी, कहो कहाँ लग नाम बढ़ाई। अरे भाई मां केतिरी महिमा तव्हांखे ॿुधायां, छो कि राम न सकह नाम गुण गाई। मांखे त छॾियो, ख़ुदि राम भी पंहिंजे नाम जी महिमा नथा ॻाए सघनि, पोइ कलम तोड़े छॾी। हा इन खां वधीक कुछ संभव ही ना है लिखण, अति करे छॾी। चो हरे राम हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव। अॼु फरमाइश आहे आनंद आडवाणीअ जी, उहा तव्हांखे शाम जो ॿुधाईंदासीं। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। ऐं ॿी गुरबाणी कहिड़ी, गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना में नाही हो। ॾाढी प्यारी गुरबाणी, शाम जो ऑनलाइन श्रवण कजो, हा न भाई। गुरुवार घटि समय हूंदो आहे। अॼु तव्हां राम नाम जी महिमा ॿुधी आहे त तव्हांखे राम नाम जो ई ॾाढो प्यारो मधुर मज़ेदार रसदायक भजन था ॿुधायूं, जंहिं भजन जी रचना असांजे बाबा जन सतगुरु बाबा आनंदराम साहिब जन कई आहे। ठीकु आहे, ॾाढो बढ़िया भजन, अचो प्रेम सां तव्हां श्रवण कयो। बोलो सियावर रामचंद्र की, हरि नाम भगवान की। शब्द जी पहिरीं लाइन तव्हां सभिनि खे चवणी आहे, ठीकु आहे। बाक़ी असां संभालींदासीं स्टेरिंग। बाक़ी पहिरीं लाइन तव्हां चवंदो, चओ मिठो नालो सुठो नालो राम जो। वरी त चओ, आख़िरी बार। हा, केॾा मिठा सिंधी शब्द आहिनि अबाणा। कोई पार कोन पाए तंहिंजे धाम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। अचो
मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, आहा मिठो नालो सुठो नालो राम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, मिठो नालो सुठो नालो राम 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 जो, चार वेद खोले ॾिस तंहिंमें राम थी, चार वेद खोले ॾिस तंहिंमें राम थी, गीता भी पढ़ी ॾिस तंहिंजो ज्ञान थी, गीता भी पढ़ी ॾिस तंहिंजो ज्ञान थी, दुनिया थी ॻोल्हे जंहिंखे ॾिसे राम थो, दुनिया थी ॻोल्हे जंहिंखे ॾिसे राम थो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, सभई चओ मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, ऋषि मुनि ज्ञानी संत जन इशारा, ऋषि मुनि ज्ञानी संत जन इशारा, तंहिंजे मिलण लाइ कन चारा, ऋषि मुनि ज्ञानी संत जन इशारा, तंहिंजे मिलण लाइ कन चारा, जपे वठ पाए वठ नाम राम जो, जपे वठ पाए वठ नाम राम जो, नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, केतिरो मिठो आहे भगवान जो नालो, शब्दनि में ध्यान ॾिजो, भाव में माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, सारे परिवार पुट पोटन खां मिठो, सारे परिवार पुट पोटन खां मिठो, माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, सारे परिवार पुट पोटन खां मिठो, राम जहिड़ो मिठो नाहे कोई नाम सुठो, राम जहिड़ो मिठो नाहे कोई बि सुठो, मिठो नालो सुठो नालो राम जो, 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 ॻोल्हे ॾिस जग सारो की न मिलंदे, जग सारो की न मिलंदे, गुरुअ बिना कोई की न ॾसंदे, गुरुअ बिना कोई की न ॾिसंदे, हो ॻोल्हे ॾिस जग सारो की न मिलंदे, गुरुअ बिना कोई की न ॾसींदे, आनंद जे गीत में भी ध्यान ही सुठो, आनंद जे गीत में ही ज्ञान ही सुठो, मिठो नालो सुठो नालो
नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। कोई पार कोन पाए तंहिंजे धाम जो, कोई पार कोन पाए तंहिंजे धाम जो, मिठो नालो सुठो नालो राम 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 जो। बोलो सीताराम नाम महाराज की। जय। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। तुलसीदास महाराज जी हृदय में नाम जी राम नाम जी केड़ी महिमा है कि तुलसीदास जी चवंता तुलसी जिनके मुखन से धोखे हूं निकसत राम, कि धोखे में भी कंहिंजे मुख मों राम नाम निकिरी वञे। अचानक हलंदा आहियूं पेर लड़खड़ाईंदो आहे त सत्संगी माण्हूअ जे मुख मों निकिरी वेंदो आहे हरे कृष्ण हे राम। कोई कोई ओबासी ॾींदे बि हरे राम, ॾाढी सुठी आदत है। रामायण जा त वचन आहिनि, नाम कर जे जमुहाई, जमुहाई यानी ओबासी जंभाई ॾींदा तिनके पाप, उन जा जेके पाप आहिनि उहे सभु ओॾी महिल ई नष्ट थी वेंदा आहिनि। चओ हरे राम, ओॾी महिल ई ख़तमु थियण लॻंदा आहिनि। अहिड़ी महिमा आहे त तुलसीदास जी चवनि था तुलसी जिनके मुखन से धोखे हूं निकसत राम, तिनके पग की पांवरी मेरे तन को चाम। चवनि था कि धोखे में भी मुझे राम जो जेके नालो था खणनि उन्हनि जे पेर जी चप्पल आ मुझे शरीर जी चमड़ी हुजे, कि मां पंहिंजे शरीर जे चमड़ीअ मां उन्हनि खे मां चप्पल ठाहे करे पारायां। कोई वीचार करे सघंदो, कोई ईअं सोचे सघंदो? हे उन्हनि जी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, इहो प्रेम आहे हरि नाम में। चओ हरे राम। तरी चवनि था भाई कलयुग में कलयुग जे अनुसार हलो, ध्यान लगाइण जो युग न आहे, ध्यान करण जो युग आहे। कौशल जी महाराज था चवनि। चओ हरे कृष्ण। हाणे ध्यान सां भजन कयो, ध्यान में वञण जी ज़रूरत न आहे, वञी न सघंदव केतिरा बि कशाला कयो। ध्यान लगाइण ॾाढो कठिन आहे, मौसम जे अनुसार हलणु खपे। कलयुग जो मौसम हरि नाम जो भक्तीअ जो मौसम आहे। पद्म पुराण में श्री कृष्ण भगवान चवनि था त हे अर्जुन अपार महिमा आहे, राम नाम सां मां मिली वेंदो आहे, राम नाम सां लोक परलोक ठही वेंदो आहे, राम नाम सां सभु शुभ कर्म मिली वेंदा आहिनि, राम नाम सां सभु पाप नष्ट थी वेंदा आहिनि, राम नाम सर्वस्व ॾींदो आहे, राम नाम सां सभु पीढ़ी दर पीढ़ी सभु कुल तरी वेंदा आहिनि। त अर्जुन महाराज हिकिड़ो प्रश्न कयो त प्रभु हे गोविंद मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। असां कलयुग जे बारे शास्त्रनि में पढ़ियो आहे, तव्हां खां ॿुधो आहे कि कलयुग में कर्म धर्म सभु नाश थी वेंदा, पाप वधी वेंदा, अधर्मी वधी वेंदा, अत्याचार वधी वेंदा, माण्हुनि जी उमिरि घटिजी वेंदी, माण्हू थोरे थोरे जे लाइ पैसे जे लाइ कूड़ कपट कंदा, हत्याऊं करे छॾींदा। पोइ उते कीअं भगवान सत्संगी माण्हुनि जी रक्षा थींदी? त श्री कृष्ण भगवान चवनि था अर्जुन कलयुग हुजे कहिड़ो बि युग हुजे, कलयुग भयानक केतिरो बि हुजे, पर जाते भगवान जो नाम हूंदो उन्हनि खे उन सतयुग जहिड़ो ई लाभ थींदो। उन्हनि खे कलयुग कॾहिं हावी न थी सघंदो, छो जो कलयुग जो इहो विशेष लक्षण आहे त हरि नाम कीर्तन कथा में कलयुग जी भी दाल गरण वारी नाहे, बल्कि कलयुग में भगवान जो नाम कीर्तन जेको आहे ॿियनि युगनि जी अपेक्षा कई कई गुना अनंत लाभ ॾींदो आहे। हज़ारे साल में ॿियनि युगनि में जेकी प्राप्ति थींदी कलयुग में उहा 12 मिंटे में प्राप्ति थी वेंदी आहे। चओ हरि राम हरे कृष्ण। अहिड़ी महिमा आहे
भगवान जे नाम जी। चो जय श्री कृष्ण। तुलसी अजहूं राम रट, छाड़ कपट छल छां। शरणागत की राम ने कब नहीं पकड़ी बाह। तुलसीदास जी चवनि था प्यारा तू विश्वास रख, श्रद्धा रखी करे राम नाम भजन करे त ॾिस। तू शरण त वठ मुंहिंजे राम जी, जेको शरण पियो उन जी भगवान बाह कॾहिं छॾी आहे, उन जी बाह कॾहिं भगवान छॾे नथो सघे। तुलसी सीता राम रट, हीअं राखो विश्वास। प्यारा राम नाम जो एक भजन कर और हृदय में भरोसो रख। कबहू बिगड़त ना सुने श्री रामचंद्र के दास। शरण वठी करे जेके भजन कंदा उहे कॾहिं बि किरंदा न, भटकंदा न। उन्हनि जो कॾहिं बि कोई भी कंहिं भी तरह जो अशुभ थियण वारो न आहे। उन जो मंगल ही मंगल आहे। इन करे संत चवनि था कलयुग में तपस्या जो युग न आहे, समाधि जो युग न आहे। भाई वधीक बुखूं कढी करे पाण खे तकलीफ़ भी न ॾियो। ग्यारस कयो था काफ़ी आहे, वधीक ॿिया विर्त न रखो वधीक ॾींहंनि वारा। छो चवनि था जॾहिं चांहि पीअंदे पीअंदे, अखबार पढ़ंदे, टीवी ॾिसंदे ॾिसंदे अगर कोई माण्हू भजन करे त कलयुग में उहो भी भगवान खे पाए वठंदो आहे। त पोइ कहिड़ी तकलीफ़ है ॿुधाए। बस ये जबान हली पए, हे मन हली पए, राम नाम जो निरंतर भजन थींदो रहे। वाह बाबा जन चवंदा हसंदियां खावंदियां खेलंदियां विचों होवे मुकत। गुरु गोरखनाथ चवनि था हसबो खेलबो धरिबो ध्यान। हलंदे चलंदे खाईंदे पीअंदे हरि नाम कीर्तन कयो, भगवान जो भजन हलंदो रहे। ॿुधायो कहिड़ो पैसो तो लगे, कहिड़ी तपस्या आहे, कहिड़ो कष्ट आहे भाई। हाँ बोलो हरि नाम महाराज की। बड़ भागी ते जन जग माए, यदा कदा न सदा सदा हरि के गुण गाए। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। अचो भाई हरि नाम जी ता महिमा ॿुधी 2 मिंट कीर्तन करे वठो मिली करे साथ संगत जी। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल, 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 कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल। हे गोपाल नंद लाल, हे गोपाल नंद लाल, गोपाल नंद लाल, हे नंद लाल, गोपाल नंद लाल, हे गोपाल नंद लाल, गोपाल नंद लाल, हे गोपाल नंद लाल। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल
गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल मिली करे प्रेम सा भाव सा गायो ओ कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गायो भाई प्रेम सा ताड़नी सेवा भी कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल 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 ओ कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल हाँ कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की श्री जय। कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सात संगत जी हाणे कुछ ही ॾींहनि में असां सेवकनि जे लाइ ॾाढो ई विशेष पर्व अचण वारो आहे चओ हरे राम सेवकनि जे लाइ ॾाढो विशेष ॾींहुं अचण वारो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं श्री गुरु पूर्णिमा त गुरु पूर्णिमा अगरि साम्हूं ईंदी आहे त सभिनीनि जे दिमाग़ में प्राय इहो ई हलंदो आहे जंहिंजो अगरि नाम न वरितल हुजे जंहिं कंहिं संतनि जी शरण न वरिती हुजे त उन्हनि जे ध्यान में ख़्याल में इहो ई ईंदो आहे कि भैया हिन बार गुरु मंत्र वठी वठूं चओ हरे राम या कोई जोड़ो हूंदो आहे नई नई शादी थियल हूंदी आहे उन्हनि जे मन में बि इहो ई ख़्याल ईंदो आहे कि भैया हाणे विवाह बि थी वियो हाणे गुरु मंत्र मिली वञे त हर कोई इन ई रेस में हाणे हूंदो भाई लाइन में लॻल हूंदो पर गुरु पूर्णिमा या असां जेके गुरु दीक्षा वठंदा आहियूं पहिरियों उन जे लाइ असांखे बि तैयार थियणो खपे चओ जय श्री कृष्ण हिकिड़ी नंढी सी कोई स्कूल में एग्ज़ाम हूंदी आहे परीक्षा हूंदी आहे त उन जे लाइ बि खूब तैयारी करे वेंदा आहियूं चओ हरे राम अन छोटी सी यूनिट टेस्ट भी हुजे त उन में भी असां तैयारी करे वेंदा आहियूं ऐं हे एॾी वॾी जिम्मेदारी एॾी वॾी उन जे लाइ असां कोई तैयारी न कंदा आहियूं चओ हरे राम हरे कृष्ण त भाई जेके भी हिन बार कंहिं भी संत महात्मा को कंहिं भी पंथ को कंहिं भी सतगुरु को दीक्षा वठनि त उहे इहो जरूर ध्यान रखनि कि असां उहो प्रेम करे सघंदासीं कि न वो तैयारी करे वञनि पोइ प्रेम न थींदो आहे चओ हरे राम ध्यान रखजो
पहिरों बि त प्रेम करणो पवंदो, पहिरों बि त भीतर श्रद्धा हुजे। एग्ज़ाम थी वञे, टेस्ट थी वञे, गुज़री वञे, पोइ माण्हू चए पोइ मां पढ़ाई कंदुमि। पहिरों पढ़ाई करणी पवंदी आहे। चओ हरे राम। पहिरों तैयारी करे, पहिरों पंहिंजे मन खां सवाल पुछे। चओ राम। दरबार साहिब में बि कई ॼणा जेके नामदान वठण ईंदा आहिनि त उहे पहिरों पुछंदा आहिनि छा करणो पवंदो, कहिड़ा नियम आहिनि। भाई ॿियनि संतनि जा त कई कठिन नियम बि असां ॿुधिया आहिनि या पढ़िया बि आहिनि, पर अगरि हिकु पंक्ति में तव्हांखे ॿुधायूं कि भाई नामदान वठण वारे खे कहिड़ा नियम पालन करणा आहिनि, त पहिरों त भीतर श्रद्धा अचे संतनि जे लाइ, भक्तनि जे लाइ, भक्तीअ जे लाइ। सेवा अचे, सेवा भाव हुजे। असां केवल 3 शयूं ॿुधियूं आहिनि कि गुरुअ खे असांजो तन मन धन सभु अर्पण आहे। अरे केवल तन मन धन न भैया, सर्वस्व अर्पण करणो पवंदो आहे। चओ हरे राम। तन मन धन त ॾाढी नंढी शयूं आहिनि, पूरो जीवन अर्पण करणो पवंदो आहे। उहो अर्पण करण लाइ तैयार हुजऊं तॾहिं असां गुरु दीक्षा वठूं भाई, गुरु मंत्र वठूं। चओ राम। ॾाढी कठिन कठिन परीक्षाऊं थींदियूं आहिनि भाई सेवकनि जी। प्रेम एॾो सरल थोड़ी आहे। बाबा आनंद राम साहिब जन पंहिंजे भजन में लिखियो आहे, प्यार करी जे सतगुरु सां तू पहिरों पंहिंजे मन खे मिटाए, प्रीत करण का रांद ना आहे, खेल ना आहे भाई। गुरु बस बणाए छॾियोसीं, गुरु पूर्णिमा ते अची करे नामदान वरितोसीं, चरणनि ते मथो टेकियोसीं, असांखे गुरु मिली विया, बस पोइ साल खनि नज़र ई न आयासीं। ये कोई खेल थोड़ी आहे। चओ हरे राम। या कई बढ़िया ईअं बि हूंदा आहिनि, गुरु मंत्र के संत खां वठी वेंदा आहिनि, मज़ो न आयो 6 महीना ॾिसंदा, हल भैया गुरु ई मट। चओ हरे राम। ये कोई खेल थोड़ी आहे भाई, प्रेम मजाक थोड़ी आहे। प्यार करण हर को जाने तो, प्यार सां तोड़ निभाए को। अक्सर असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, अगरि मां बि तव्हां खां पुछंदुमि भाई ॿुधायो केरु केरु पंहिंजे सतगुरूअ सां प्रेम कंदो आहे, त सभिनीनि जा हथ मथे थींदा की न? हा की न? थियणा बि खपनि। चओ हरे राम। पर अगरि पुछंदासीं भाई उहो ई सवाल कि प्रेम कयो था, प्रेम निभाईंदो केरु केरु आहे, पोइ शायदि असांजा हथ मथे न थींदा। चओ राम। प्रेम निभाइण कठिन आहे, करण त ॾाढो सरल आहे, ॾाढो सरल आहे, ॾाढो सरल आहे। चवण में ॾाढो सरल आहे, पर उहो ई निभाइण ॾाढो कठिन आहे। हिकिड़ा संत थिया असांजे भारत देश जा महान संत रामानुजाचार्य, तव्हां नालो ॿुधियो हूंदो। उहे ॾाढा महान दरवेश थिया, ॾाढी उन्हनि जी कमाई थियल, खूब उन्हनि भक्ति भजन कयो, भगवान जा साक्षात्कार भी संत ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जी कई कथाऊं ईंदियूं आहिनि। ऐं उन्हनि जा जेके सेवक थिया उहे बि एॾा कमाल, उन्हनि बि एॾी भक्ति कई, उन्हनि बि एॾो प्रेम कयो कि उन्हनि जा बि भगवान जा उन्हनि खे बि दर्शन थिया, सेवकनि खे बि। चओ हरे राम। त रामानुजाचार्य महाराज हुया, उन्हनि जो हिकिड़ो सेवक हुयो, उनजो नालो कुरेशाचार्य। थोड़ा कठिन नाला तो भाई ध्यानु रखिजो। त उहे न लॻभॻि पंहिंजे संतनि वांगुरु ई लॻंदा, लॻभॻि 90%। हाइट, हेल्थ, चहिरो बि उहो ई, ऐं पहनावो त संतनि जो हिकु जहिड़ो ई हूंदो आहे लॻभॻि। हू बहू उन्हनि वांगुरु ई लॻंदा, पंहिंजे गुरुअ वांगुरु। इहा बि उन्हनि ते वॾी कृपा। चओ हरे राम। त रामानुजाचार्य महाराज जी ख्याति जेकी हुई उहो फैलंदी वई, खूब नालो थी वियो, शहर देश विदेश में उन्हनि जी चर्चा हलण लॻी। त हिकिड़े नगर जा कुझु जेके पंडित हुया, हिकिड़े नगर जा जेके कुझु राजा जा ख़ासि माण्हू हुया, उन्हनि खे ईर्षा थींदी हुई कि भाई असां बि उन ई पंथ ते था हलूं, असां बि उन ई भक्ति मार्ग ते था हलूं, असां बि उहो ई सभु नियम संयम कयूं था, पर असांजो ते एॾो नालो कोन्हे, हिन जो एॾो कीअं नालो आहे? हर जंहिंजे जुबान ते ॾिस त भाई चवनि था रामानुजाचार्य रामानुजाचार्य, असां उन्हनि जा ई शिष्य थींदासीं, हर कोई उन्हनि जे पोइतों थो भॼे। त उन्हनि खे ॾाढो गुस्सो आयो, हिकु ॾींहुं ॾाढो मन में ईर्षा थी, जलन भावना थी, त राजा खे पूरी ॻाल्हि ॿुधायो, ऐं राजा बि उन्हनि जहिड़ो ई। राजा चयो पोइ छा कजे भाई? कुझु षड्यंत्र करणो पवंदो। रामानुजाचार्य खे घुरायो
उन्हनि जो अपमान करणो पवंदो। एतिरो तक किरी पिया, उन्हनि जो स्तर एॾो किरी पियो कि राजा सां षड्यंत्र रचियो कि हिकु बार रामानुजाचार्य खे नगर में घुरायूं था शास्त्रार्थ जे बहाने, है न। शास्त्रार्थ यानी सम्झो था शास्त्रनि ते जेकी डिबेट इंग्लिश में चइबो आहे, उन जे बहाने घुरायूं था ऐं हिते उन्हनि खे माराए छॾींदासीं। एतिरो तक उन्हनि षड्यंत्र रचियो। राजा बि तैयार थियो, ठीकु आहे उन्हनि खे घुरायो भाई, बाक़ी अॻिते मां ॾिसी वठंदुमि। हाणे इहा ॻाल्हि उन सेवक खे जानकारी पइजी वई। कुरेशाचार्य जेके हुया, रामानुजाचार्य जा सेवक शिष्य, उन्हनि खे जानकारी मिली कि भाई सुभाणे असांजा सतगुरु जे नगर में वञण वारा आहिनि शास्त्रार्थ जे लाइ, उते इहो सभु उन्हनि षड्यंत्र रचियो आहे। राति थी त सोचण लॻा कि अगरि मां पंहिंजे गुरुअ खे बि चवंदुमि त मुंहिंजा गुरुदेव, मूंखे ख़बर आहे उहो पोइ हिते न हटंदा, उहे चवंदा न भैया समय ॾिनल आहे त मां त वेंदुमि, मना न कंदा। मां पंहिंजे गुरुअ खे सुञाणा, भगवान जे भरोसे ते रहंदा आहिनि, पर मां सेवक आहियां, मूंखे जॾहिं जानकारी मिली आहे त मां कीअं चुप वेहां। सुबुह थी त सुबुह जो सनानु करे सवेल उहो सेवक पंहिंजे गुरु वटि पहुची वियो। गुरुदेव प्रणाम। प्रणाम करे संतन पुछियो, अरे भाई अॼु सुबुह सुबुह जो आयो आहे? चए हा गुरुदेव, मुंहिंजे मन में हिकिड़ी जिज्ञासा आहे, हिकिड़ो प्रश्न आहे। कहिड़ो प्रश्न? सेवक चए थो कि सतगुरु असांजी बि त कॾहिं कॾहिं परीक्षा थिए। कहिड़ी परीक्षा भाई? कि तव्हां असांखे एॾो पढ़ायो आहे, तव्हां असांखे एॾो तैयार कयो आहे, सभु ज्ञान तव्हां असांखे ॾिनो आहे, भक्ति जो, कर्म योग जो, ज्ञान योग सभु असांखे तव्हां सेखारिया आहिनि, त असांजी बि त परीक्षा थिए। चए मतिलबु मां न सम्झुमि। चए सतगुरु हिकु कमु कयो, शास्त्रार्थ ते मूंखे मोकिलियो। चओ हरे राम। ये प्रेमीअ जी परिभाषा आहे। प्रेमीअ खे अगरि ख़बर पए न कि जंहिंसां मां प्रेम कंदो आहियां उहो कंहिं राह ते वञे तो उते नुक़सानु थियणो आहे, उहो उनखे रोके करे पाण हली वेंदो। त सतगुरु मूंखे तव्हां मोकिलियो। कई बार त ईअं थियो आहे तव्हांजी जॻह ते मूंखे ई तव्हां मोकिले छॾींदा आहियो। अॼु बि मूंखे मोकिलियो। चई अरे भैया मुंहिंजी जॻह ते तूं कीअं वेंदे? चई मां तव्हां वांगुरु ई त लॻंदो आहियां, तव्हां वांगुरु त लॻंदो आहियां, तिलक वग़ैरह लॻाए छॾींदुमि, पोशाक ओढ़ी पाईंदुमि, थोरो घणो कपिड़े सां मुंहुं ढके वेंदुमि, तव्हां मूंखे मोकिलियो त मुंहिंजी बि परीक्षा थिए। संत ओॾी महिल सम्झा कोन, उन्हनि ॾिठो कि भैया भाव आहे हिन जो, ठीकु आहे हिनखे तव्हां मोकिलियो, जांच बि थी वेंदी, हल भैया तूं वञ। हाणे सेवक तैयार थियो, हुन बि उहो ई पोशाक धारण कई, ओड़ा ई तिलक लॻाया, ओड़ो सभु तैयार थी करे पहुतो शास्त्रार्थ जे लाइ। हाणे उहो बि ज्ञानी हुयो, शास्त्रार्थ हलियो, हो जीते वियो, सेवक जीते वियो, बाक़ी सभु हारजी विया। हो त तैयारी सां वेठा, राजा खे सॾु कयूं, इशारो कयूं, राजा हुनखे पकड़ाए वरितो, घुटने ते विहारे छॾियूं। सभिनीनि खे लॻे कि रामानुजाचार्य आहिनि। चओ हरे राम। सभिनीनि खे इहो ई लॻे। राजा चयो भैया मारण असांखे सही नथो लॻे, मृत्यु दंड त सही नथो लॻे, हे बि छो जो पहुतल संत आहिनि, दरवेश आहिनि। हिकु कमु कयो, हिननि जी ॿई अखियूं कढी छॾियो। चओ हरे राम। ऐं छॾे छॾियो भाई, जंगल में छॾे छॾियो, पाण ई कोई वॾो कोई जानवर ईंदो त हिननि खे खाई वेंदो। ऐं ईअं ई कयूं, ॿई अखियूं हुन सेवक जी कढी छॾियूं। चओ हरे राम। रक्त वहण लॻो, खून वहण लॻो, गॾोगॾु आंसू वहण लॻा, पर उहो तकलीफ़ जा न, ख़ुशीअ जा आंसू हुया, प्रेम जा आंसू हुया कि भले ई मुंहिंजी ॿई अखियूं वयूं आहिनि पर मुंहिंजा सतगुरु सही सलामत आहिनि, उन्हनि की कोई आंच न आई। ऐं उन्हनि खे जंगल में वञी छॾे छॾियऊं, गरम गरम रेत हुई, उते वञी उन्हनि खे फिटी कयूं। सभिनीनि ख़ुशियूं मनाई कि हल भैया जेको वॾो कोई स्पीड ब्रेकर हुयो रामानुजाचार्य नाले जो, उहो हली वियो, उहो संत हली विया, सभु ख़ुशियूं मनाइण लॻा हुते। ऐं सेवक बि नचण लॻो कि मुंहिंजे गुरुअ जी रक्षा थी वई, मुंहिंजे सतगुरुअ जी रक्षा थी वई। उनखे ॾाढी बुरी हालत में छॾे छॾियऊं। कई काफ़ी देर त बेहोश रहियो, जेॾी महिल थोरी देर खां पोइ होश आयो त उन ॾिठो कि साम्हूं कोई मुंहिंजे बीठो आहे। ही सची घटना अथव भाई। महसूस कयो कि साम्हूं कोई बीठो आहे, त वीचारे खे अखियूं त हुयूं कोन, नज़र त अचे कोन, उन हथ ॾिनो त कंहिं बाह बि पकड़े वरिती। चओ हरे राम। कंहिं बाह बि पकड़े वरिती ऐं उन ई हथनि सां कंहिं अची करे अखियुनि ते स्पर्श बि कयो। जेकी अखियूं खसिजी वयूं उन ई अखियुनि ते कंहिं अची करे स्पर्श बि कयो। जीअं स्पर्श कयो त ॿई अखियूं वापसि अची वयूं। जीअं अखियूं खोलियूं त साक्षात भगवान बीठा आहिनि।
साक्षात भगवान नारायण उते बीठा आहिनि, वो घने जंगल में आ हथ पकड़ी बीठा आहिनि सेवक जा। भगवान गले सां लगायो, हाणे भी रोए तो। प्रभु जा चरण कमल धोई छॾिया पंहिंजे आंसूअ सां। प्रभु मूं ते अॼु एॾी कृपा। तॾहिं भगवान चयो, हा भाई, हिन राह ते हलंदा त ॾाढा ई आहिनि, सेवक बणजण त लखे माण्हू ईंदा आहिनि, पर को विरलो तूं जहिड़ो हूंदो आहे जेको उहो प्रेम निभाईंदो आहे। चओ हरे राम। जेको वाकई सचो प्रेम कंदो आहे, जेको वाकई भक्ति कंदो आहे, जेको वाकई पंहिंजे गुरुअ जे ॿुधायल मार्ग ते हलंदो आहे। चओ हरे राम। भगवान गले सां लगायो। ऐं कथा में अॻिते चवनि था संत कि भगवान चयो, बस भैया तुंहिंजो समय पूरो थी वियो आहे, हाणे तूं असां सां गॾु ई हल। मृत्यु, अरे छाजी मृत्यु, भगवान जॾहिं साम्हूं बीठा आहिनि, भगवान नियम ई बदिले छॾियो। भगवान पाण सां गॾु वठी विया उनखे, उन भक्त खे, उन सेवक खे, स शरीर संत ॿुधाइनि था, भगवान गॾु वठी विया। चओ हरे राम। प्यार करण हर को जाने तो, प्यार सां तोड़ निभाए को, कोई वो प्यार निभाए भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सर्वस्व असां पंहिंजो अर्पण कयूं पंहिंजे प्रभुअ जे चरणनि में, पंहिंजे सतगुरनि जे चरणनि में। ये जीवन रूपी जेकी गाॾी आहे, इन जी स्टेरिंग तव्हां पाण वटि न रखो भाई। ये असांजे जीवन जी गाॾी जेकी आहे, उहा अगरि असां हलाईंदासीं त 110% गारंटी आहे कि एक्सीडेंट ई थींदा। चओ हरे राम। छो जो असां कोई प्रोफेशनल ड्राइवर थोड़ी आहियूं, असांखे त गाॾी हलाइण बि कोन ईंदी आहे। ये जीवन रूपी गाॾी असां पंहिंजे प्रभु खे, पंहिंजे सतगुरनि खे अर्पण कयूं। बस वो जीअं हलाए तीअं वाह वाह। असां खूब भक्ति कयूं, भजन कयूं, सेवा कयूं, दान कयूं, शुभ कर्म कयूं, उन्हनि जे चरणनि में रही करे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। अचो भाई भजन करे वठो मिली करे प्रेम सां। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। हे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। प्यारे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल। बोलो हरे राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। श्यामा लाडली कृपा करो। श्यामा लाडली गाओ। जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। 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 गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। बोलो
जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद बोलो बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे ओ श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे राधे ओ राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्री राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे